बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान वारी जो अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे तारीख़ी शहादतूं। जॾहिं असां हिन मौज़ू ते गौर ऐं फ़िक्र कयूं था त असांजे ज़हन में जेके तारीख़ी हक़ाइक़ आहिनि ऐं उन तारीख़ जा जेके क़िस्म आहिनि उहे ॿ मालूम थियनि पिया। उहा साबिक़ा तारीख़ जेका असांखे वही जे थ्रू बयानु कई वई, ॿी आहे इंसानी तारीख़ जेके इंसाननि हर वक़्त में हर दौर में अहिड़ा एले इल्म माण्हू पैदा थिया जिन तारीख़ जे वर्कनि खे तहक़ीक़ में आंदो, जुस्तजू कई, जाखोड़ कई ऐं उनखे कठे करे वरितो। यानी हिकु इंसान जी ॿुधायल तारीख़, ॿियो वही जे ज़रिए बयानु थियल तारीख़, जंहिंजा काफ़ी सारा सबूत क़ुरान पाक में मौजूदु आहिनि। लेकिन जेकॾहिं असां उन ॿिन्ही पहलुनि खे गौर सां पढ़ंदासीं ऐं परोड़ींदासीं त मालूम थींदो त जेकी इंसानी हिकिड़ी जुस्तजू आहे, इंसानी जाखोड़ आहे, उन में काफ़ी सारा असांखे ख़ाल महसूस थियनि था। मिसाल तौर ते असां वटि बनी इसराइल जो आख़िरी जेको नबी आहे उहो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम। लेकिन जेकी इंसानी तारीख़ आहे उनजी जेको लिटरेचर आहे, उनजो जेको मटीरियल आहे, जेको इंसानी कोशिश खां बाद में उन ते रिसर्च कई वई, उन ते तहक़ीक़ कई वई, उनखे डेटा खे कलेक्ट कयो वियो, मुख़्तलिफ़ जेके तारीख़ जा जेके प्रोसेस आहिनि उहे सभु उन तारीख़ ते, उन डेटा ते अप्लाई करण खां बाद में उनखे कठे करे हिकिड़ी मोतबर ऐं सनद तारीख़ तौर ते उहे किसा, उहे कहाणियूं जेको सो उहो असां वटि मशहूरु ऐं मारूफ़ थी वई। उहा इंसानी कोशिश, भले उहा इंसानी जेकी तारीख़ आहे, समाजी तारीख़, उन में उनजो तालुक़ हुजे या वरी पैगंबरनि सां यानी दीनी जेके शख़्सियात गुज़रियूं आहिनि उन्हनि जे बारे में इकठे थियल जेके फैक्ट्स ऐं फिगर्स आहिनि उहे महसूस थियनि था। उन ॿिन्ही जेके रुखनि में असांखे कमियूं ऐं कोताहियूं नज़र अचनि थियूं। साॻी तारीख़ जी झलक जेकॾहिं असां वही जे सूरत में, वही जी आगाही में ॾिसूं था त असांखे उहे शख़्सियतूं, उहे किरदार ऐं उहे कहाणियूं, जिन कहाणियुनि खे असां क़यास आराई जे बुनियाद ते सदियुनि खां बाद में इंसाननि खां सीना बसीना ॿुधी करे असां उनखे कलमबंद कयोसीं त उन में बेअंदाज़ कमियूं, कोताहियूं, ख़ाल नज़र अचनि था। उन शइ जो हिकिड़ो असां हिकिड़ो मिसाल था वठूं, बयानु कयोसीं त ईसा अलैहिस्सलाम आहे उहो मज़हबी लिटरेचर आहे ऐं यकीनन उहो मज़हबी लिटरेचर आलमनि, अदीबनि, मुहक़िक़नि मतिलबु डेटा कठे करे ऐं उनखे कंपाइल करे ऐं उनखे किताबी सूरत में आणे करे उनखे वरी उनजी जेको आहे सो पब्लिकेशन कई हूंदी, उनखे सर्कुलेट कयो हूंदो। त उन में असांखे ॿुधायो वियो, यानी असां उनखे खणी चऊं त बनी इसराइल जी ॿुधायल तारीख़, तारीख़ पढ़ंदे, उहा तारीख़ ॿुधंदे असांजो कंधु आहे उहो शर्म खां झुकी थो वञे, छाकाणि उहा तारीख़ जेको उनजो रुख आहे, उनजो जेको इशारो आहे, जंहिं मौज़िज़ ऐं मोहतरम शख़्सियतुनि ॾांहुं आहे, उहो उन्हनि कमनि खां, उन्हनि इल्ज़ामनि खां कोई जेको आहे सो दूर असांखे उहे नज़र अचनि थियूं। ईसा अलैहिस्सलाम जी जेकी वालिदा आहे हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन ते जेको मज़हबी लिटरेचर आहे, यानी कि यहूदियत जो, बनी इसराइल जो, त माज़अल्लाह उनखे माना सुठे किरदार वारी औरत न ॼाणायो वियो आहे ऐं उन जूं झलकियूं असांखे वही जे ज़रिए क़ुरान पाक में बि नज़र अचनि थियूं।
जॾहिं मरियम अल्लाह जे हुकुम सां जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जो वजूद उन जे पेट में करार पाए थो, जॾहिं उनखे जनम ॾियण जा टाइम वेझो अचे थो, पंहिंजे उन इलाइक़े खां ॿाहिरि वञे थी, जेको उनखे जनम ॾियण जो जेकी तारीख़ आहे उहा बि क़ुर जे अंदरि महफ़ूज़ आहे। जनम ॾियण खां बाद में पर अलाह ताला जे तरफ़ां हुकुम आयो त तव्हां हिन ॿार खे खणी करे पंहिंजे क़ौम में ई वञो, पंहिंजे ॻोठ में ई वञो। मतिलबु उन ते उहे इल्ज़ाम तराशियूं उन्हनि जेका सो कयूं, ए हारून जी भेण, हे तूं छा कयो आहे? तुंहिंजा ॿार त अहिड़ा कोन हा जेको तूं हीउ कमु कयो आहे। इंसानी जेकी मुआशिरो आहे, इंसानी जेकी सोसाइटी आहे, उन में जेके बि इल्ज़ाम तराशियूं थी सघनि थियूं, उन हिकिड़ी पाक दामन औरत ते उन्हनि तारीख़ जे वर्कनि में लिखी छॾियूं ऐं क़ुर जे उन सिलसिले में रहनुमाई कई। लेकिन क़ुर पाक वरी उन शख़्सियात सचो थो चवे, पाक दामन थो चवे, अलाह चवे थो त हू हिन दुनिया में बि क़ाबिल एतिराम इज़त वारा आहिनि, ऐं जॾहिं हू हिन दुनिया खे छॾे करे वरी आख़िरत वारे जहान में यानी क़यामत वारे जहान में ईंदा त उते बि मूं वटि इहे क़ाबिल एतिराम शख़्सियतूं आहिनि ऐं उहो पाक आहिनि, मोज़ज़ आहिनि ऐं मोहतरम। असां वटि जेका मोतबर तारीख़ आहे उहा असां वटि क़ुर पाक आहे। असां वटि जेके ॻाल्हियूं ईंदियूं क़ुर पाक आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सीरत पाक आहे, उनजो हिकिड़ो किरदारु आहे ऐं जंहिंजे लाइ ख़ुदि क़ुर असां खे ताईद कई आहे त अहिड़े हवाले सां असांखे तारीख़ हुजे, हिस्ट्री हुजे, उन जा कहिड़ा बि रुख हुजनि, उन्हनि ॻाल्हियुनि खे जेकॾहिं असां क़ुर पाक में उन जेको पहलू, को उन जेको असूल, उन जेको ज़ाब्तो जेकॾहिं तय थियल आहे त असां उन्हनि शयुनि खे उन असूल सां टेली कंदासीं, भेटाईंदासीं, ठीकु आहे न। यकीनन क़ुर पाक में माना अहिड़ो को असूल, अहिड़ो को रुख न आहे जंहिंजी का असूल बंदी या को असूल, को क़ाइदो न बयानु थियल हुजे। ऐं जेकॾहिं असांखे वॾी कोशिशि खां बाद में बि हिकिड़ो को पैमानो, को असूल, ज़ाब्तो नज़र नथो अचे जो असां इंसाननि जेकी तारीख़ आहे, इंसानी जेकी कोशिशि आहे, उनखे चेक कयूं त आया इहा सही आहे या ग़लति आहे, त पोइ वरी उन खां बाद में असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत आहे जेका ख़ुदि 23 सालनि जे हिकिड़े अरसे ते मुश्तमिल आहे। उन में पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़ारे कम कया, हज़ारे फ़ैसिला कया, हज़ारे ॻाल्हियूं कयूं, बेअंदाज़ कम आहिनि। असां वरी उनखे उन रुख में ॾिसंदासीं त आया उन्हनि जे इन सीरत मां असांखे का रहनुमाई, को असूल, को ज़ाब्तो मिली सघे त असां उनखे भेटियूं। ऐं जेकॾहिं उते बि नथो मिले त पोइ असां ॾिसंदासीं त भला इन सां त को मतिलबु क़ुर पाक सां या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सां को टकराव त नथो थिए। जेकॾहिं टकराव नथो थिए ऐं उन मां अञा कंहिंखे फ़ाइदो पवे थो उन तारीख़ सां, उन हिस्ट्री सां, यकीनन अहिड़ी ॻाल्हियूं बि माण्हू क़बूल करे वठंदो। हाणे चऊं त ईअं छो आहे, जीअं असां बयानु कयोसीं त असां वटि ॿई सोर्सिस आहिनि उन्हनि शयुनि खे, उन तारीख़ खे, जेके तारीख़ असांखे हिन मुआशिरे जी तारीख़ कठे करे ॾिनी, मोज़िज़ ऐं मोहतरम शख़्सियात जे लाइ असांखे उन्हनि तारीख़ कठे करे ॾिनी। उन में पैगंबर आहिनि, अलाह वारा आहिनि, नेकोकार आहिनि, सालिह बाना आहिनि, त ॾिसूं था त किथे उन तारीख़ में उन जो किरदारु कशी त न आहे थियल या ग़ैर मुनासिब ॻाल्हियूं त उन्हनि सां मनसूब न कयूं वयूं आहिनि। ऐं जॾहिं क़ुर पाक में बि असां ॾिसूं था त जेके पैगंबर जे मुख़ालिफ़ जमातूं आहिनि, माण्हू आहिनि, उन्हनि खे बि जॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं, डिबेट थिए थी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि जे मुख़ालिफ़नि जे विच में, त उन्हनि खे बि इहा अलाह ताला दावत ॾिए थो त हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन, जेकी ॻाल्हि मुंहिंजो पैगंबर चवे थो ऐं उन जी मुख़ालिफ़त में तव्हां का ॻाल्हि चओ था त उनजो को दलील खणी अचो। छाकाणि अक्सर जेकी कम्यूनिटी हुयूं मदीने जे अंदरि उहे अहले किताब हुयूं, यानी उन्हनि जा प्रीवियस पैगंबर गुज़री चुका आहिनि, उन्हनि ॾे आसमानी किताब अची चुका आहिनि ऐं उन्हनि ॾे उहे जो सिलसिलो काफ़ी टाइम ताईं जेको आहे सो रहियो आहे। त उन्हनि मां को सबूत खणी अचो हिन ॻाल्हि जो त मुंहिंजो पैगंबर जेका ॻाल्हि करे थो उहा सही न आहे ऐं असां हिन खां पहिरियां तव्हां जेके पैगंबर मोकिलिया, तव्हां जेके किताब मोकिलिया, असां उन्हनि में अहिड़ी ॻाल्हि कई हुअसीं जेका
हाणे जेको पैगंबर आहे असां आख़िरी मोकिलियो आहे उहो हुनजे ख़िलाफ़ ॻाल्हि अहिड़े क़िस्म जेको सबूत आहे त पोइ हाथू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन खणी अचो। उन खां बाद में ॿुधायो वियो त जेकॾहिं को किताबी सबूत कोन्हे, तव्हांजी किताबनि में अहिड़ो को प्रूफ कोन्हे, सबूत कोन्हे ऐं यकीनन न मिलंदो तव्हांखे, त पोइ भला को आसार खणी अचो। भला के आसार खणी अचो, यानी तव्हांजा जेके पैगंबर हुया, तव्हांजा जेके क़ौमुनि में भला माण्हू हुया, नेकोकार माण्हू हुया, ॾाहा माण्हू हुया, उन्हनि जूं भला ॻाल्हियूं खणी अचो। उन्हनि खां अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि कई हुजे, माण्हुनि कई हुजे, ठीकु आहे, उहे दीनी हुजनि या मज़हबी हुजनि या ज़माने जी निस्बत सां हुजनि, त उन जा आसार खणी अचो। ऐं 3 नंबर ते वरी अलाह ताला उन्हनि खे ॻाल्हि कई, 3 नंबर ते यानी थर्ड, त भला जेकॾहिं उहे आसार बि तव्हां वटि कोन्हनि के जस्टिफाई करण जे लाइ पंहिंजी ॻाल्हि खे जेका कयो था ऐं मुंहिंजे पैगंबर जे ॻाल्हि करण जी मुखालफ़त में, त पोइ भला कम से कम अहिड़ो त सबूत ॾियो न जेको जेके असांजा हवास आहिनि, जेके चवंदा आहिनि अकुल जे अहाते में था अचनि, अहिड़ो को सबूत ॾियो। ऐं जेकॾहिं इहो बि सबूत तव्हां नथा पेश करे सघो त तव्हांजी ॻाल्हि का अकुल में का सम्झ में अचे त यकीनन सम्झो त तव्हां हरूभरू ज़िद ते आहियो ऐं तव्हां ज़िद ते ई तव्हां मुंहिंजे पैगंबर जी जेका सो मुखालफ़त था कयो। अहिड़े हवाले सां महसूसु थियो त असांखे जेको बि तारीख़ आहे, लिटरेचर आहे, मटीरियल आहे, असां जेकॾहिं मुताले में आणियूं था त असांखे चेक करिणो आहे त उहो उनजी जेका सो मुताबिक़त केतिरी आहे क़ुर पाक सां, त असां उन्हनि ॻाल्हियुनि खे क़बूल कंदासीं। जेकॾहिं उन्हनि ॻाल्हियुनि खे में टकराव आहे, उन्हनि ॻाल्हियुनि में झोल आहिनि, त यकीनन अहिड़ी तारीख़ खे असां क़बूल न कंदासीं। बाक़ी ज़माने जी हिकिड़ी तारीख़ आहे, उनजे हिसाब सां असां उनखे ज़रूरु पढ़ंदासीं। ऐं अलाह ताला बि हुकुम कयो आहे कुल सीरू फिल अर्द, ज़मीन में निकिरी पओ, ज़मीन में हलिया वञो ऐं घुमी फिरी अचो, घुमी फिरी ॾिसो त जेकी ज़माने जी मुआशिरे जी तारीख़ आहे उहा कीअं आहे। यकीनन इहा तारीख़, इहो तव्हांखे ज़मानो बि शहादतूं पेश कंदो। जेका ॻाल्हि असां ऐं असांजो रसूल तव्हांखे चई रहियो आहे, त उहा तारीख़ बि ज़मीनी जेकी तारीख़ आहे, ज़मीनी जेके हक़ीक़तूं आहिनि, उहे बि तव्हांखे इहे ई ॻाल्हियूं सम्झाईंदियूं जेकी मां ऐं मुंहिंजो रसूल तव्हांखे हुकुम करे रहियो आहे ऐं चई रहियो आहे। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में तव्हांजे लाइ फ़ाइदो आहे।